अस्सलामु अलैकुम। असांजी सिंध जी तारीख़ में मोहन जो दड़ो एक ख़ासि मुक़ाम रखे थो। ये तहज़ीब अॼु बि केतिरनि सवालनि ऐं पुरस्कारनि सां भरियल आहे। हिते मिलियल आसार क़दीमा में अहिड़ियूं शयूं बि शामिलु आहिनि जेके अॼु ताईं मोहक़क़नि लाइ मुअमा बणियल आहिनि। अॼु जे हिन वीडियो में असीं मोहन जो दड़ो जे हिकु अहिड़ी मोहर ते ॻाल्हि कंदासीं जंहिं ते हिकु सिंग वारो घोड़ो या यूनिकॉर्न नुमा शिकिल मौजूदु आहे। ये मौज़ू तमामु घणो दिलचस्प ऐं तहक़ीक़ तलब आहे, तंहिं करे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल ते जेके बि नवां दोस्त आहिनि उहे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। मोहन जो दड़ो खे सिंध जे तारीख़ जो सभ खां अहम ऐं क़दीम शहर मञियो वेंदो आहे। हीउ शहर तक़रीबन 2500 क़बल मसीह खां क़ाइमु हो ऐं उन वक़्त जी तहज़ीब पंहिंजे तरक़ीअ जे उरूज ते हुई। हिते जो शहरी निज़ाम, नालियुनि जो निज़ाम ऐं रिहाइशी एराज़ियूं ॾेखारीनि थियूं त मोहन जो दड़ो जे माण्हुनि वटि हिकु मुनज़िम ऐं तरक़ी याफ़्ता समाज हो। इन शहर मां मिलियल मोहरूं जिन ते मुख़्तलिफ़ जानवरनि, निशाननि ऐं इंसाननि जा नक्श थियल आहिनि, माज़ीअ जी दुनिया जी ज़िंदगी ऐं फ़िक्र बाबति तमामु घणी ॼाण ॾियनि था। मोहन जो दड़ो जे आसारनि मां हिकु ख़ासि मोहर मिली आहे जंहिं ते हिकु सिंग वारो घोड़ो नज़र अचे थो। हिन मोहर जो तालुक़ु उन क़दीम तहज़ीब सां आहे जंहिं में मोहन जो दड़ो जा माण्हू रहंदा हुआ। हीअ मोहर हिकु तमामु अहम दरियाफ़्त आहे छो त इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिन क़दीम तहज़ीब जे माण्हुनि जी अक़ीदनि ऐं सक़ाफ़त में कहिड़ो किरदारु हो। हाणे अचो त हिन मोहर जे अलामती माना ते ग़ौर करियूं। कुझु माहिरनि जो ख़्यालु आहे त हीअ हिकु सिंग वारो घोड़ो हिकु मज़हबी अलामत जी नुमाइंदगी करे थो। उन्हनि जी नज़र में हीअ मोहर कंहिं देवता या रूहानी क़ुवत जी नुमाइंदगी थी करे जेका माण्हुनि लाइ मुक़दस हुई, पर कुझु ॿियनि मोहक़िक़नि जो चवणु आहे त हीअ मोहर असल में कंहिं ख़ासि जानवर जी नस्ल जी नुमाइंदगी करे थी जंहिंखे उन वक़्त जा माण्हू ख़ासि अहमियत ॾींदा हुआ। जेकॾहिं असां दुनिया जी ॿियनि तहज़ीबनि जी तारीख़ में बि नज़र विझूं त यूनानी ऐं यूरोपी तहज़ीबनि में बि हिकु सिंग वारो घोड़ो जंहिंखे यूनिकॉर्न चयो वञे थो तमामु घणो मशहूरु आहे। उन जा किस्सा ऐं कहाणियूं पुराणनि ज़माननि खां हलंदियूं अचनि थियूं, जिन में यूनिकॉर्न यानी हिकु सिंग वारो खे हिकु जादुई ऐं ताक़तवर जानवर सम्झो वेंदो हो। छा इहा मुमकिन आहे त मोहन जो दड़ो जी तहज़ीब में बि अहिड़ो ई को अक़ीदो मौजूदु हो, या शायदि हीअ मोहर उन्हनि ख़्यालनि जी नुमाइंदगी करे थी। बहरहाल कुझु साइंसदान ऐं आसार क़दीमा जा माहिर चवनि था त हीअ मोहर कंहिं हक़ीक़ी जानवर जी नुमाइंदगी करे थी जेको शायदि उन वक़्तु मौजूदु हो ऐं बाद में ख़तमु थी वियो। जेकॾहिं ईअं ई आहे त हीअ मोहर हिकु नायाब नस्ल जे जानवर जो अहम सबूत थी सघे थी, पर उन ते बि को हतमी नतीजो कढण खां अॻु अञा घणी तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। हीअ हिकु सिंग वारो घोड़ो मोहन जो दड़ो जी तहज़ीब जो हिकु अहम हिसो रहियो आहे ऐं उन जी अहमियत खे नज़र अंदाज़ नथो करे सघिजे। हीअ मोहर ॾेखारे थी त मोहन जो दड़ो जी तहज़ीब में अलामती ऐं मज़हबी अक़ीदा केतिरो अहम किरदारु अदा कंदा हुआ। उन सां गॾोगॾु हीअ मोहर असांखे सिंध जी तारीख़ ऐं सक़ाफ़त जे ॿियनि पासनि खे बि सम्झण में मदद ॾिए थी। हिन मोहर जी दरियाफ़्त सां केतिरा ई सवाल उभरनि था। छा इहो हक़ीक़ी जानवर हो या रुॻो हिकु अलामत? हिन घोड़े जो कहिड़ो किरदारु हुयो? छा इहो कंहिं मज़हबी रस्मनि जो हिसो हुयो? छा इहो कंहिं ख़ासि क़बीलनि या गिरोहनि जी निशानी हुई? इहे सभु सवाल अञा ताईं मोहक़िक़नि लाइ हिकु मुअमा आहिनि जिन ते तहक़ीक़ जारी आहे। मोहन जो दड़ो में मिलियल हीअ मोहर हिकु नाक़ाबिले फ़रामोश दरियाफ़्त आहे जेका अॼु ताईं केतिरनि ई सवालनि खे जनमु ॾिए थी। हीअ मोहर न रुॻो असांखे क़दीम सिंध जी तहज़ीब जी ज़िंदगी बाबति ॼाण फ़राहम करे थी, पर उन सां गॾोगॾु दुनिया जे ॿियनि तहज़ीबनि सां बि उन जा राब्ता ऐं हिकु जहिड़ायूं बि ज़ाहिर करे थी। असांखे उमेद आहे त मुस्तक़बिल में उन ते वधीक तहक़ीक़ थींदी ऐं असांखे वधीक ॼाण हासिलु थींदी। त जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कयो ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। वीडियो खे पंहिंजनि दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कयो। वधीक अहिड़े क़िस्म जे तारीख़ी मौज़ूअनि लाइ असां सां गॾु रहिजो। तव्हां कहिड़नि मौज़ूअनि ते वीडियो ॾिसणु चाहियो था उन बाबति बि पंहिंजा राय शेयर कयो, कमेंट कयो त इंशाअल्लाह मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।